अवां ॾिसी रहिया हो नेशनल ऑनलाइन न्यूज़, गरीब अवाम ऐं क़ौम जो सगारो आवाज़। जी नाज़रीन, नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां गॾु आऊं सलीम रज़ा। पेश आहिनि हिन वक़्त जूं अहम ख़बरूं। हैदराबाद खां अब्दुल जब्बार मेमण जी ख़बर शामिल कंदा हलूं। सिंध हारी कॉमेडी पारां कड़ियो गंवर में सिंध जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो वियो। उन मौक़े ते सिंध हारी कॉमेडी जे मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत सिंध जी ज़मीन खे विकिणी छॾियो आहे ऐं धारनि खे आबाद कयो पियो वञे, जॾहिं त हारियुनि सां नाइंसाफ़ियूं जारी आहिनि। सिंध जे हारियुनि जा फसल त लहनि था, पर हारियुनि खे फसलनि जा मुनासिब अघ न पिया मिलनि। हींअर सारियुनि जो फसल लही वियो आहे, पर अफ़सोस त हारियुनि खे मुनासिब अघु न पियो मिले। महांगाई उरजत आहे, हारी मुआशी बदालीअ जो शिकार थी विया आहिनि, जन त सिंध में ज़रई पाणीअ जे अॻु ई शदीद खोट आहे। मथां वरी सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत जे ख़ुशि करण लाइ सिंध दरिया ते नवां केनाल ठाहे पई, जेको सिंध खे सुकाइण जी साज़िश आहे। सिंध जे कचे में हर तरफ़ बदअमनी उरुजत आहे, कचे में धाड़ेलनि जो राज आहे। रोज़ माण्हू अगवा थियनि पिया, शहर ॻोठनि में फुरूं धाड़ा मामूल बणियल आहे। जॾहिं त सिंध प्यार अमन मोहबत वारी धरती आहे। मज़हबी इंतहा पसंदी सिंध जे लाइ वॾो ख़तरो आहे। इंतहा पसंदी खे रोकण लाइ अमल जोड़ण जी ज़रूरत आहे। उन मौक़े ते इसाक़ सिंधी, शुएब बाजवा, जब्बार बागी, कामरेड रजब सिंधी, हाजी मुनवर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।